नाज़िन बीहर शाह जो मेन लिंक रोड गुज़रियल केतिरनि सालनि खां मरम्मत न थियण करे ज़बून हाल आहे, जे सबब रहवासी तोड़े ट्रांसपोर्ट अमलो सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसो था अब्दुल गफ़ार चांडियो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, ड्रिब मेहर शाह जे लिंक रोड ते बीठा आहियूं, जेको ही लाड़काणो खे बि मिलाईंदड़ रोड आहे। काफ़ी हेॾां जेको आहे सो वेगनूं पिणु ईंदियूं आहिनि, मुसाफ़िर विच करे हितां ईंदियूं आहिनि त जीअं असांजो इहे वञण जो जेको आहे सफ़र वेझो थी अचे। उन जे लाइ हितां जेके बि गाॾियूं क्रॉस कनि थियूं तक़रीबन उन्हनि जा 2-3 चकरनि में उन्हनि जा टायर जेको आहे मटणा था पवनि। मुसाफ़िर सख़्तु परेशान आहिनि। हितां जा जेके गुज़र सफ़र कनि पिया मुसाफ़िर, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे वधीक छा चवंदा। ग़रीब माण्हू मिसकिन माण्हू काॾे वञे, असां हिकिड़ो ई वोट आहे, इन आसिरे ॼऊं था असांखे रोड मिलंदा, बिजली मिलंदी, गैस मिलंदी, का असांजी सहूलियत कोन आहे। असां त बेज़ार थी विया आहियूं हिन हुकूमत मां, हिन सियासतदाननि मां, हिन अवाम खे जेतिरी हिननि तकलीफ़ ॾिनी आहे एतिरी कंहिंखे तकलीफ़ ई कोन आहे। सो हीअ अचो वञो था दरगाह मेहर शाह रोड आहे, तमामु अवाम खे तकलीफ़ मुश्किलात साम्हूं अचे थी पई। हिन रोड सां अचो वञो था, गाॾियूं पंचर, लेडीज़ अवाम ॿियनि टियनि खे तमामु तकलीफ़ आहे। ही नुमाइंदा ही तमामु जाखोड़ींदड़ महिरबान आहिनि ऐं जेको आहे पीपल्स पार्टीअ जा वोटर आहियूं। असां बि ॿिया बि जीअं लाइ हेॾे ॿिया टिया कमु थियनि था, पर असांखे रोड कॾहिं बि न मिलियो। रहमान रहीम, ये झांगीअड़ा, सांगीअड़ा, मारूअड़ा, ॾोथीअड़ा, ही जेके इलेक्शन मुहिम में ही पाण पतोड़नि था ऐं उन्हनि लाइ नारेबाज़ी कनि था पिया, उन्हनि लाइ हिन वक़्तु हुकूमत का बि फैसिलिटी न ॾिनी आहे। बिलफर्ज़ हितां जे इलाइक़े जा सभु इलाइक़े वासी जेके आहिनि पीपल्स पार्टी खे वोट कंदड़ आहिनि ऐं उन्हनि जी रहनुमाई कंदड़ आहिनि। पोलिंग एजेंट बि उते वेहंदा आहिनि, पर हिन वक़्तु असां सभिनी शयुनि खां महरूम आहियूं। कैमरामैन इमाम ॾिनो हुजण सां गॾु अब्दुल गफ़ार चांडियो, मेहरान TV न्यूज़ ड्रिब में।